अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आया अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी। कुछ ॾेई वेंदासीं। खाका, इंटरव्यू, मज़मून, इब्यास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोपोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख़्सियत ऐं फ़न, क़िस्त 3। भांजे थो त हिलाज दिलि जे समूरी सचाईअ सां ईअं ई सम्झो त इंसान ई हिन जहान जी हक़ हक़ीक़त आहे। बिलाशुबा इंसान इन धरतीअ जे ॿियनि समूरनि साह वारनि खां सियाणो आहे, पर उहा बि हक़ीक़त आहे त सभु कुझु संदसि अख़्तियार में बि कोन आहे। इंसान ज़मान ऐं मकान जे मजबूरियुनि जे बावजूदि मन मोसीड़े वांगुरु हितां हुतां तिनका ऐं कख पन गॾु करे सुहिणो ऐं आराम वारो आखेरो ठाहिण जी कोशिशि करे थो, पर हिकिड़ो ई कुदरती तूफ़ान संदसि आखेरे खे उॾाए वरी कख पन करे छॾे थो। कॾहिं कॾहिं हू आखेरो जोड़े रास करण में कामयाबु थिए थो ऐं मन मोसीड़े वांगुरु का देरि उन में करार वठे थो, पर उहा सोच त मुंहिंजो अहिड़ो सुहिणो आखेरो ठाहियो आहे ऐं उन में मज़े सां लुॾी रहियो आहियां, सो मां ई हिन जहान जी हक़ हक़ीक़त आहियां। सही कान आहे। आरिफ़नि जी ॿोलीअ में आख़िरीन हक़ हक़ीक़त, द अल्टीमेट रियलिटी, न फ़क़ति अल्लाह ताला जी ज़ात आहे, वजूद हक़ीक़ी बि उन ई ज़ात मुतलक जो आहे। इंसान जो वजूद त आर्ज़ी आहे, अॼु आहे सुभाणे कोन्हे। इस्लामी तसव्वुफ़ जे कन अकाबरनि जो ख़्यालु आहे त ही जहान अल्लाह खां जुदा कोन आहे, बल्कि जुदा थी कोन थो सघे, छो त सभु कुझु अल्लाह आहे। अहिड़ो ओलड़ो असांखे वहदतुल वजूद जे फ़लसफ़े में मिले थो। भिटाईअ जहिड़ो अज़ीम मुफ़क्किर, सूफ़ी शाइर ऐं आला इंसान बि वहदतुल वजूद जे फ़िक्र खां मुतासिर हो। फरमायो अथसि त जर तड़ तिख तंवार वण टण वाई हिकिड़ी, सभेई शइ ते आ सूर्य सज़ावार, हमा मंसूर हज़ार कुही कोहंदे केतिरा। पर सिंध में केतिरा ई नाम निहाद सूफ़ी शाइर बि सामाणा, जेके लकीर जा फ़क़ीर हुआ। मुंहिंजनि का बि उन सोच कान हुई, कनि त मामले खे मुर्गो ख़राबु कयो, माण्हुनि खे गुमराह कयो। मूं तनवीर खे सिंधी अदबी बोर्ड मां 2 किताब एडिट करण लाइ ॾिना हुआ। उहे किताब एडिट कंदे अॻूणे दौर जे सूफ़ी शाइरनि जा अहवाल पढ़िया हूंदा आहिनि। सो हिकु ॾींहुं मूंखे ॿुधायई त उन दौर जो हिकु वॾो सूफ़ी शाइर हूंदो हो, जंहिंखे ख़ैरपुर जे मीर साहिब जागीर ॾिनी। उन जी कमाई लाड़काणे जे कंजरियुनि ते ख़र्च करे, पाण पेरनि में छेर ॿधी ॻाढ़ो पड़ो पाए मंसूर दम हणंदो हो। बिलाशुबा कन आलमी मज़हबनि में अक़ीदो आहे त अल्लाह हेठि लही इंसानी जिस्म जो कालब अख़्तियार करे थो ऐं अहिड़ो शख़्स ओतार थी वञे थो। वेदांत जे फ़लसफ़े में अहिड़ो ओलड़ो नज़र ईंदो। सिंध जे हाकारी आलिम डॉक्टर गरबख्शाणीअ बि मुक़दमा लतीफ़ी में वेदांत ऐं वहदतुल वजूद खे ईअं पेश कयो आहे जो ॼण त उहे हिकु ई दरिया जा 2 किनारा आहिनि, पर ख़लीफ़े अब्दुल हकीम पंहिंजे किताब तशबीहात रूमी में वज़ाहत कई आहे त वहदतुल वजूद जो वॾे में वॾो शाइर मुहिउद्दीन इब्न अरबी हो। संदसि हिकु ई जुमिलो मन जा सभु मूझारा ख़तमु करे छॾे थो। अल रब रब वन तनज़ुल वल अंद अब्द व अन तरक्का। अल्लाह ताला अल्लाह रहंदो, भले केतिरो बि नुज़ूल फरमाए, बानू बानू ई रहंदो, पोइ भली केतिरी बि तरक़ी करे। शख़्सियत तनवीर जी शख़्सियत में मुहबत जी माखी हुई। मिठो माण्हू हो, मिठो ॻाल्हाईंदो हो, नफ़ीस ऐं नरम मिज़ाज हो, कावड़ कोन कंदो हो। यारनि जो त यार हो, पर दुश्मन खे बि दरगुज़र करण वारो हो, बल्कि माफ़ करण वारो हो। वेर त कोन वठंदो हो, पर मयार बि कोन ॾींदो हो। गिला ग़ीबत न कंदो हो, न ॿुधंदो हो। भला जेको शख़्स खणी संदसि अॻियां अहिड़ी ॻाल्हि कंदो बि हो त चवंदो हुउसि, वताए फ़क़ीर जो पराइनि ॻाल्हियुनि में कहिड़ो कमु। वॾो महिमान नवाज़ हो। संदसि महिमाननि में रुगो नओं आमोज़ लिखंदड़ शामिल कोन हुआ। पीर असामुद्दीन राशिदी जहिड़ा आलिम बि रातियुनि जूं रातियूं वटसि टिकंदा हुआ। पंहिंजे आला इख़लाक़ क़ुर्ब ऐं इख़लाक़ सां बेशुमार दोस्त ऐं मदाह पैदा कयाई, जेके हर हंधि संदसि नेकी कंदा हुआ।
अॼु पाण हिन जहान में कोन आहे, पर संदसि नेकीअ जी ख़ुशबू हर हंधि फैलियल आहे। सिंधी अख़बारुनि में शाया थियल इहा ख़बर उन जी हक़ीक़त ते शाहिद आहे। इस्लामाबाद 2 अप्रैल। अॼु हिते सिगा ऐं अदबी तनज़ीम दायरा पारां डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी यादि में अदबी रेफरेंस थियो, जंहिंमें ख़ैरपुर मां आयल डॉक्टर तनवीर अब्बासी यादगार कमेटीअ जे 20 रुकनी वफ़द बि शिरकत कई। मुख़्तार टालपुर डॉक्टर तनवीर जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त भगत कंवर जे कलाम खे नए अंदाज़ में जीआरण में डॉक्टर तनवीर जो वॾो किरदारु आहे। प्रोफेसर गुल कटोड़ चयो त डॉक्टर तनवीर सुठो डॉक्टर, सुठो वालिद, सुठो शाइर, सुठो सियासतदान ऐं सुठो इंसान हो। हू अज़ीम इंसान दोस्त माण्हू हो। अदबी तनज़ीम दायरा जे चेयरमैन एहसान किबरिया चयो त तनवीर सॼी ज़िंदगी अदब जी ख़िदमत में गुज़ारी। क़ुर्बान मंगीअ चयो त ख़ैरपुर जे अदबी इदारनि जे तरक़ीअ लाइ डॉक्टर तनवीर जेतिरो कमु कयो ओतिरो कंहिं बि न कयो। हू नौजवान अदीबनि लाइ छपर ऐं छांव हो। हिन चयो त असीं डॉक्टर तनवीर जे समूरनि दोस्तनि खे यादगार कमेटीअ में शामिलु करे संदसि फ़िक्र फैलाईंदासीं। क़ाइदे आज़म यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर डॉक्टर हैदर सिंधीअ चयो त तनवीर जो फ़िक्र पढ़ियो अथमि, हिन सां ज़ाती लाॻापो घटि पर फ़िक्री वास्तो वधीक हो। हिज़बुल्ला सूमरे चयो त तनवीर हिकु गुलदान वांगुरु हो, जंहिंमें आला ख़ूबियूं हुयूं। हू नज़रियाती अदीब ऐं शाइर ऐं सेक्युलर माण्हू हो। अमजद दुरानीअ चयो त तनवीर सिंध जे दिलि जो टुकड़ो हो, अॼु उहो आसमान ॾांहुं हलियो वियो आहे। डॉक्टर ग़ज़नफर मेहदीअ चयो त तनवीर सूफ़ी माण्हू हो ऐं मुल्हनि जे ख़िलाफ़ु हो। मुल्तान में असां 1964 ईस्वीअ में सिराइकी कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें डॉक्टर तनवीर चयो हो त सिराइकी ॻाल्हाइण वारा सिंधियुनि जो हिसो आहिनि। दोस्त, दुनिया में अक्सर माण्हू मुंहं ते नकाब विझी हलनि था, संदन असली चहिरो ॾिसणु ॾाढो ॾुखियो आहे, पर तनवीर खे उहा दीद हुई जो ॿिए जे दिलि जे गहराइनि में बि घिड़ी वेंदी हुई। सो हू माण्हुनि जी परख में माहिर हो। संदसि दोस्तनि में हूअं त घणा ई आबदार मोती आहिनि, पर शौकत जुमाणी खेसि वधीक वेझो हो। तनवीर ई मूंखे साणसि पंहिंजे कुर्ब जो अहिड़ो तासुरु ॾिनो हो। शौकत शख़्सियत जी ख़ुसूसियत संदसि ग़ैर मामूली ज़हानत आहे। हू बिज़नेस बदिरां सियासत में पेर पाए हा त सिंध जी चीफ मिनिस्ट्री हिन लाइ वॾी ॻाल्हि कान हुई। असांजे अखियुनि अॻियां केतिरा ई नालाइक माण्हू मिनिस्टर थिया। हिकु दफ़े रोज़नामा नवाए सिंध अहिड़नि कनि अहमकनि जे वज़ीर ऐं मिनिस्टर थियण ते पहिरें सिफ़े ते पेज हेडिंग ॾिनी त अलाह जो शान, अॼु गॾहनि बि गज पाता। कुदरत कनि कनि इंसाननि खे नेमतुनि सां नवाज़ींदी आहे। शौकत अहिड़ो ई कुदरत जो नवाज़ियल आहे, जेॾो ज़हीन ओॾो ज़िंदह दिलि ऐं ख़ुशि मिज़ाज। अलाह जे फज़ल सां हाणे सुखियो सताबो आहे, पर शुरूअ में जॾहिं तनवीर जी संगत में आयो हो तॾहिं पंहिंजनि पेरनि ते बीहण लाइ जिदोजहद स्ट्रगल करे रहियो हो। हिकु दफ़े मूंसां पाण ई ॻाल्हि कयई त को ज़मानो तनवीर जे घर में संदसि ॿियनि भातियुनि वांगुरु गॾिजी दाल मानी खाईंदा हुआसीं, खिल भोग कंदा हुआसीं। ॾींहं गुज़री विया, पर उहे ॻाल्हियूं विसरनि ई न थियूं। शौकत मूंखे तॾहिं वेझो आयो जॾहिं हैदराबाद में लिसानी झगड़नि जे करे कर्फ्यू लॻल हो। लतीफ़ाबाद में घर वरितो हुआईं। शाम जो कलाक ॿिनि लाइ कर्फ्यू लहंदो हो त कार खणी पखीअ वांगुरु उॾामंदो ईंदो हो। चांहि जो कोप त ठहियो, पाणीअ जो गिलास बि कोन पीअंदो हो। ख़ैर ख़ैरियत जो हाल अहिवाल ॾींदो वठंदो हो। पंहिंजे घर वांगुरु मुंहिंजे लाइ बि बसर पटाटा वठी ईंदो हो। कर्फ्यू शुरू थियण खां 20-25 मिंट अॻु उथंदो हो ऐं बाज़ वांगुरु उॾामंदो पंहिंजे घर वेंदो हो। हाणे कराचीअ में घर जुड़ायो अथसि। कुझु ॾींहं उते, कुझु ॾींहं लंदन में, त के ॾियारा ख़ैरपुर में गुज़ारींदो आहे। सैद गौस अली शाह सां घणी अथसि। ताज़ो जॾहिं शाह साहिबु पावर में हो त मूं शौकत खे ज़माने जे को कमु चयो, पर उन में अलाए छो दिलचस्पी कान वरिताई। तनवीर सां ॻाल्हि कयमि त खिली चयई त हू मूंसां ई गशा हणींदो वञे, तूं दिलि में छो थो करें। मूं खणी माठि कई। उहो बि अहसासु थियुमि त शौकत ते कहिड़ी मयार। वक़्तु गुज़रण सां हर इंसानु बदिलिजे थो। असां पाण ख़बर नाहे त केतिरनि दोस्तनि जे मयार ते पूरा कोन ईंदा हूंदासीं। खेनि असां ते अलाए त केतिरियूं मयारूं हूंदियूं। शौकत वरी बि लिहाज़ ग्रेस रखे थो। संदसि कुर्ब कीअं विसरंदा। कुझु अर्सो अॻु मुंहिंजे घरवारी बीमार थी पई।
संदसि इलाजु लियाकत नेशनल अस्पताल कराचीअ में थींदो हो। शौकत कराचीअ मां सुठी एयर कंडीशन कार मोकिलींदो हो, जंहिंमें मुंहिंजा ॿारड़ा माउ खे कराचीअ जे अस्पताल में ॾेखारे ईंदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में असांखे घर डिनर ते सॼाई। भाॼाई नाहिद खाधे जी मेज़ ते तरह तरह जा ताम रखाया, देसी बि विलायती बि। पर जॾहिं असां मानी खाई ड्रव कयो ऐं खाधे जी मेज़ तां उथण वारा हुआसीं त शौकत जे अंदर में सुतल सिंधी निंड मां कर मोड़े उथियो। सो बोरचीअ खे चयईं त हाणे असांखे बुसरी पचाए ॾे। सिंध में बुसरी सियारे में सुबुह जो खाईंदा आहिनि। उन महिल राति जा 12 पे वॻा। मूं 20 वरे अॻे बुसरी खाधी हुई। एॾीअ ॻोरीअ डिनर जे मथां बुसरी ऐं भुॻल सयूं तयारु करायई। अमेरिका मां इम्पोर्ट कयल ख़ुशूसी खजूर खारायई। लंडन मां आंदल के आला दर्जे जा बिस्कुट ऐं सऊदी अरब मां घुरायल निजो खीर पियारियई, जेको फैट फ्री हो। खाराइण पीआरण जो उहो प्रोग्राम जेकर हू असुर ताईं जारी रखे हा, पर अॻे ई अधु राति थी वई हुई। सो मूं घरवारीअ जे कमज़ोर सिहत करे खांसि इजाज़त वरिती। असांजी उन कचहरीअ में तनवीर जो नालो 5-15 मिंटनि खां पोइ वरी वरी ज़ुबान ते ईंदो रहियो। जॾहिं बि मूं कंहिं ॻाल्हि में तनवीर जो कुझु तफ़सील सां ज़िक्र कयो त शौकत उदास अखियुनि सां आसमान में घूरींदो रहियो, ॼण त खेसि चंड ऐं तारनि में ॻोल्हींदो हुजे। उन ई मौक़े ते या कंहिं ॿिए ते, पर ॾाढी ॾुख मां चयाईं, 3 ॼणा हिक ॿिए खे माइट कोठींदा हुआसीं। हिकिड़ो हिन जहान मां हलियो वियो, बाक़ी 2 बचिया आहियूं। तनवीर इस्लामाबाद में बीमार थियो त माइट शौकत ई सभ खां अवल मूंखे उहो इतलाउ ॾिनो। पोइ जीअं कंहिं VVIP जे बारे में कलाक खां पोइ बुलेटिन जारी थींदी रहे, तीअं हू मूंखे संदसि हाल अहवाल खां मुसलसल वाक़ुफ़ु कंदो रहियो। आख़िर ॾाढे ॾुखारे लहजे में फ़ोन कयाई, सांझीअ जो इस्लामाबाद में तनवीर जी जनाज़े निमाज़ थींदी। जहाज़ जूं 2 टिकेटूं वठी छॾियूं अथमि। कराची पहुच, मां एयरपोर्ट ते तुंहिंजे इंतज़ार में अॻे ई बीठो हूंदुसि। वधीक ॻाल्हाए न सघियो। अखियुनि में ॻोढ़नि वांगुरु अखर बि संदसि गले में अटकी पिया। इस्लामाबाद में तनवीर जे मुंहुं ॾिसण महिल मूंखे ओछगारूं ॾींदे ॾिठो। दोस्तनि में कुर्ब जो एॾो जज़्बो को मामूली माण्हू त जाॻाए नथो सघे। तनवीर ग़ैर मामूली माण्हू। तनवीर जो शौकत खां बि अॻु प्यारो दोस्त रशीद भट्टी हो, बल्कि ॿिन्हिनि में अवलियत जो शरफ़ भट्टीअ खे आहे। हूअं त तनवीर जो आम माण्हुनि ॾांहुं रवैयो बि संदसि हर शहर मां ज़ाहिर आहे। हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण। अहिड़ो शख़्स दुनिया में रुॻा दोस्त ठाहींदो, ताम हक़ीक़त उहा कान्हे। हक़ीक़त उहा आहे त न की त हर माण्हू मोतीअ जो दाणो आहे ऐं न वरी हर दिलि हीरनि जी खाण। हज़रत इमाम हुसैन खे करबला में शहीद कंदड़ शख़्स मोतियुनि जा दाणा कोन हुआ, ऐं न वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे सुलेब ते नियण वारनि जूं दिलियूं हीरनि जूं खाणियूं हुयूं। हक़ीक़त उहा ई आहे जेका शाह साईं पंहिंजी लाफ़ानी कलाम में बयानु कई आहे त कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे भूए बहार जी। तनवीर हिकु ॾींहुं मूंसां कचहरी कंदे पंहिंजनि कनि दोस्तनि जी शिकायत कई त कीअं हिननि संदसि कंहिं किताब जी छपाईअ में ॼाणी वाणी वरियनि जा वरिया रंडकूं विधियूं हुयूं। ईअं ॻाल्हियूं कंदे हिकु अजीब ऑब्ज़र्वेशन कयई, जंहिंमां पधिरो हो त आम माण्हुनि ॾांहुं मुहबत वारो अमूमी रवैयो रखण जे बावजूदि खेसि बि दोस्तनि केॾो न मायूस कयो, पर के दोस्त पछाड़ीअ ताईं साणसि सचा रहिया। उन्हनि मिलनी में रशीद भट्टी सरे फ़हरिस्त हो। भट्टी बि असां वारी 23 में हो। सन 1953-52 ईस्वी में कराचीअ जे सिंध मुस्लिम कॉलेज में आर्ट्स में दाख़िला वरिती हुआईं। रहंदो सिंध मदरसे वारी हॉस्टल में हो। मां कराची आयुसि त सिंधी अदबी संगत जे हफ़्तेवार कचहरियुनि में उते वेंदो हुउसि, जन जो इंतज़ाम मरहूम एहसान बदवी कंदो हो, जो SM कॉलेज में लेक्चरर हूंदो हो ऐं रहंदो सिंध मदरसे जे हॉस्टल में हो। रशीद भट्टीअ सां मुंहिंजो तारीफ़ उते ऐं ईअं थियो। मिलण सां तासिर उहो वेठो त मासूम आहे। सुतत असांजी वाक़फ़ियत दोस्तीअ में तब्दील थी वई। तनवीर कराची आयो त मूं संदसि मुलाक़ात कराई। सुतत ॿई ॼणा गहरा दोस्त थी विया। भट्टीअ जे वालिद साहब खे मौलवी साहब कोठींदा हुआ। भट्टीअ जो को सौट मासात मास्तर हूंदो हो, जंहिंजा ॾंद अछातरा हूंदा हुआ। सो नियाज़ हुमायूनी खेसि टीथर कोठींदो हो।
हिकु ॾींहुं मास्तर साहिबु सणा खां मां कंदो अची कराचीअ निकितो, चयईं त मौलवी साहिबु भटीअ ते अहिड़ो कावड़ियो आहे जो मिल्कियत मां रे दावा कंदुसि, सो भटी हींअर जो हींअर सखर हले। उन एमरजेंसीअ में भटी सखर हलियो वियो। तालीम कीअं ऐं किथे पूरी कयाई ऐं वकालत कॾहिं शुरू कयाई सो पूरी तरह यादि कोन्हे। अलबत एतिरो यादि अथमि त पाण कंहिं ज़माने में मक़बूल सिद्दीक़ीअ सां गॾु सखर म्यूनिसिपालिटीअ में क्लार्क हूंदो हो। ॿिन्ही जूं शेख अब्दुल रज़ाक राज़ ते बाहियूं हूंदियूं हुयूं, जो उन्हनि ॾींहंनि में म्यूनिसिपालिटीअ जो चीफ ऑफिसर हूंदो हो। खेनि ॿियनि शिकायतुनि सां गॾु साणसि हिकु शिकायत उहा बि हुई त सख़्तु कंजूस आहे, सो खेसि शाइलाक नंबर 2 जो लक़ब ॾिनो ऐं शाइलाक नंबर 1 शेख अयाज़ खे कोठींदा हुआ। मां त जॾहिं बि सखर वेंदो हुउसि त शेख अब्दुल रज़ाक पुर तकल्लुफ़ दावत कंदो हो, जंहिंमें तनवीर, रशीद भट्टी, मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिया 2-3 दोस्त मधु हूंदा हुआ। साॻीअ तरह अयाज़ मुंहिंजे ऐं साईं जोए साहिब जी त तमामु वॾी ख़िदमत कंदो हो। घर में टिकाईंदो हो। सियारो हूंदो हो त बाज़े सुबुह सां डिघीअ ॾाकण तां गरम पाणीअ जी बाल्टी पाण मथे खणी ईंदो हो। खाधे पीते जो अहिड़ो एहतमाम कंदो हो जंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, उहो अयाज़ ई ॿियो हो। अलबत रशीद भट्टीअ खे साणसि शिकायत लाइ वाजिबी सबबु हो। हिकु दफ़े मां सखर वियुसि ऐं अयाज़ वटि टिकियुसि। सांझीअ जो संदसि ऑफिस मां ॿाहिरि निकितासीं। अयाज़ भट्टी ऐं मां कार में वेठासीं। जॾहिं कार क्लब वटि पहुती त अयाज़ भट्टीअ खे चयो, ओके भट्टी, शलवार कमीज़ नाटलो। भट्टीअ खे उन महिल शलवार कमीज़ पियल हुई। मूंखे ख़बर कान्हे त शलवार कमीज़ में माण्हू क्लब में वञी सघंदो हो या सूट कोट ज़रूरु हो। भट्टी ख़ार खाई कार मां लथो। मूंखे बि ॾाढो ॾुखु थियो। मानीअ जे गिर या शरबत जे गिलास करे माण्हू संगत साथ खां महरूम रहे, उन में कहिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पर कुझु ई कोन सघियो। अलबत उहो सम्झ में आयो त भट्टी ऐं मक़बूल सिद्दीक़ी अयाज़ खे शाइलाक नंबर 1 जो लक़ब छो ॾिनो। तनवीर ऐं भट्टीअ जी संगत साथ में मूंखे हिकु बि अहिड़ो वाक़ियो कोन थो सुझे जो हू हिक ॿिए खां रंज थिया हुजनि। जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं संदन कुर्ब वधंदो वियो। तनवीर केतिरा दफ़ा मूंसां पर पुट भट्टीअ जे इख़लाक़ जी ॾाढी नेकी कई। हिकु सखर रहंदो हो ऐं ॿियो ख़ैरपुर, पर मिलंदा रोज़ हुआ। भट्टी सखर में जागीराणे मोहल्ले में रहंदो हो। ॻाल्हि कयई त हिकु ॾींहुं कोर्ट पे वियुसि त हिकु माईअ चिड़ सां अची चयो त अदा भट्टी, इहो केरु आहे जो रोज़ानो अञा शाम मस थी थिए त अछा लटा पाए मोटरी खयो पंप वॼाईंदो सिधो तो वटि थो अचे। तनी ॻाल्हि ॿुधी खिली ॾिनो। पंप वारी ॻाल्हि ते भट्टीअ ऐं मूंखे ॿुधायई त हिकु दफ़े 9 लखी वाह जी कड़ ॾेई वियुसि। गर्मीअ जी मुंद हुई। मेंहूं पाणीअ में तुड़गी सेंझे जे थधीअ घाटीअ छांव में कैनाल पाथ ते अची वियूं हुयूं, सो अॻिते लंघण जो रस्तो ई कोन हो। मेहार हिकु छोकिरो हो जंहिंखे चयुमि त उथारीनि त मां अॻिते वञा। हिन घणेई कोशिशि कई पर मेंहूं उथनि छो थियूं। उन जी सूरत हाल में मेहार छोकिरे खे ओचितो हिकु ब्रिलियंट आइडिया आयो। खेसि हारून लफ़्ज़ त कोन पिए सुझो, सो कार ॾे इशारो करे चयाईं त साईं दाह कराईंसि त मेंहूं छिरक भरे उथंदियूं। तनीर भट्टीअ में घणियूं ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं हुयूं। ॿई मुहिब वतन हुआ, ॿई ग़रीबनि जा हमदर्द हुआ, ॿई ख़्यालनि में प्रोग्रेस हुआ। भट्टी तनवीर खां वधीक लेफ्टिस्ट हो। ॿिन्हिनि खे मुलनि वारी मज़हबी तंग नज़री तोड़े तरक़ी पसंदि कामरेड वारी पाण खे अकुल कुल सम्झण वारी ज़हनियत खां बुछा ईंदी हुई। हूअं ॿई ॼणा ॿिए जी इज़त करण वारा इंतिहाई अशराफ़, यारवेस, महिमान नवाज़ ऐं दिलि जा खुलियल हुआ। अंदर में हिकिड़ी त ॿाहिरि में ॿी, यानी मुनाफ़िक़त वारी पॉलिसीअ खे रुगो ज़ुबानी तरह न पर अमली तरह निदींदा हुआ। भट्टी दुश्मन खे माफ़ करण वारो न हो, पर तनवीर दुश्मन खे बि दरगुज़र कंदो हो। तनवीर भट्टीअ खे बगन कोठींदो हो। उहो भट्टीअ जे घर जो निकनेम हो। भट्टी ज़ियाबितस जो मरीज़ हो। हिकिड़े माण्हूअ खे मिठीअ शइ खां परहेज़ करणु घुरिजे, पर भट्टी माखी बि खाईंदो हो। मूं वटि ॻोठां ख़ालिस माखी ईंदी हुई। भट्टी वॾी शौक़ सां सखर खणी वेंदो हो। तनवीर टोकींदो हुउसि, मरंदे, पर भट्टी कोन मुड़ंदो हो। चवंदो हो त तनवीर जे तड़ी माखीअ खां बि मिठी आहे,
चवंदो हो त तनवीर जी तड़ी माखीअ खां बि मिठी आहे। मींहं वसण खां पोइ हवा मां मिटीअ जी अजब ख़ुशबू ईंदी आहे। संदल जी सुरहाण बि मशहूरु आहे। राति जे राणीअ जी महक त छा चइजे। मुश्क त ख़ैर मुश्क आहे, पर इंसान जे इख़लास खां वधीक दुनिया में का बि सुरहाण कान्हे। हिते इख़लास मां मुंहिंजी मुराद लिहाज़ ग्रेस आहे। मां वरियनि जा वरिया अलामा आया काज़ीअ जे क़दमनि में वेठो आहियां। हिन ई मूंखे उहो सबक़ु ॾिनो हो त इंसानी तहज़ीब ऐं तमदन जो रिवाज आहे लिहाज़ ग्रेस। अलाह साईं तनवीर ऐं भट्टीअ ॿिन्हिनि खे उन ई नेमत सां नवाज़ियो हो। मंझंदि को लिहाज़ हो, पाव ऐं सेर न मणनि जा मण। सुंदरीअ बि उहा ॻाल्हि नोट कई। सन 1963 ईस्वीअ में हिंदुस्तान मां 2 सिंधी अदीब उत्तम ऐं संदसि घरवारी सुंदरी सिंध घुमण आया। अयाज़, तनवीर, भट्टीअ, जमाल रिंद, हमीद सिंधीअ ऐं मूं साणनि चङो वक़्तु गॾु गुज़ारियो। कराचीअ में हुसैन शाह खेनि पंहिंजे वालिद पीर अली मोहम्मद राशिदीअ जे बंगले ते टिकायो ऐं हैदराबाद में हमीद सिंधीअ बेगम ज़ीनत चन्ना जी रिहाइशगाह ते सखर में ॿई ॼणा अयाज़ जे क्वींस रोड वारी घर में टिकिया। हर हंधि संदन मान में दावतूं थियूं। जॾहिं सिंध जो दौरो पूरो करे वापसि वञी रहिया हुआ, तॾहिं सिंधी अदीबनि जो चङो हुजूम खेनि रोड़ी रेलवे स्टेशन ते अलविदा चवण वियो। हू तां लाहौर वञणा हुआ। सिंध में रिहाइश दौरान ॿई ॼणा मूंसां हुजाइता थी विया हुआ। सुंदरीअ जो को बि कमु हूंदो हो त बिना हिजाब जे चवंदी हुई। रोड़ी प्लेटफॉर्म ते असां 10-15 मिंट बीठासीं त गाॾी बि परे खां मुंहुं कढियो। थधिका कंदी प्लेटफॉर्म ते पहुती। कुलनि सामान खयूं त सुंदरी मूंखे बांह खां झले हुजूम खां कुझु पर भरो वठी आहिस्ते चयाईं, रबानी, के माण्हू नंढा आर्टिस्ट पर वॾा इंसान हूंदा आहिनि, ऐं के माण्हू वॾा आर्टिस्ट पर नंढा इंसान हूंदा आहिनि। सुंदरीअ जो पैगाम पधिरो पियो हो। मूं दिलि ई दिलि में खेसि संदसि ज़हानत ते दाद ॾिनो। असां कुल 5-7 ॼणा मस हूंदासीं जेके सिंध में संदन मीज़बान हुआसीं। हिन मोकिलाइण महिल जन दोस्तनि खे तहसीन ॾिनी, तन में तनवीर ऐं भट्टी ॿई शामिल हुआ। भट्टी ऐं शौकत वांगुरु तनवीर जो मूंसां बि वॾो कुर्ब हो। हिकु अधु मिसाल ॾियां थो। हिकु दफ़े हैदराबाद में गुर्दे जी तकलीफ़ थियमि। डॉक्टर करीम अब्बासी लियाकत मेडिकल इस्पताल में दिलि जो माहिर आहे। मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे। मेमण इस्पताल में दाख़िल कयईं ऐं इलाजु कयईं। ठीकु थियुसि, घर आयुसि त वरी तकलीफ़ थी। तनवीर खे ख़ैरपुर फ़ोन कयमि। उन महिल राति जा 3 वॼी रहिया हुआ। चयाईं त सुबुह जो 11 बजे तो वटि पहुची वेंदुसि। बाद में ख़ैरपुर में संदसि इस्पताल जी आया ॿुधायमि त अबा तुंहिंजी फ़ोन आयसि त अखियुनि मां निंड उॾामी वियसि। चवणु लॻो त मासी दुआ कर, मुंहिंजो भाउ चाक कोन हुयो, वॾी फजर जो तोड़े आयो। मूंखे यादि आहे त 2-3 ॾींहं मूं वटि टिकियो पियो हो। सॼो ॾींहुं त काॾे कोन वेंदो हो, पर राति जो बि जेसीं मूंखे निंड अचे तेसीं पासे में कुर्सी विझी वेठो हूंदो हो। इस्लामाबाद में बि अहिड़ो को सिहत जो मसइलो थियो त उते बि पहुतो। चाक थियुसि त बीमारीअ जे करे कुझु ॾींहं ज़ईफ़ हुअसि। सो बांह खां वठी मूंखे पंधु कराईंदो। मूंखे कहिड़ी ख़बर त मां इस्लामाबाद मां मोटी सिंध में ईंदुसि त पाण सिंध छॾे इस्लामाबाद वेंदो ऐं उते हमेशह लाइ क़बर जे लहद में लेटी पवंदो। हमा यारा बेहिश्त। दरअसल तनवीर हक़ीक़ी ख़ुशी ऐं लुत्फ़ संगत साथ में महसूसु कंदो हो। हक़ीक़ी ख़ुशी ऐं लुत्फ़ संगत साथ में महसूसु कंदो हो। यारबाश माण्हू हो, मजलिसी मिज़ाज जो हो। फ़क़ति हिकु मिसाल ॾियां थो। मां पाकिस्तान एकेडमी ऑफ लेटर्स में मुलाज़िम हुउसि। हिकु न ॿिए साल मुल्क जे मिड़नी ॿोलियुनि जे अदीबनि जो वफ़द चीन जे दौरे ते मोकिलींदो हुउसि। लाहौर जो हिकु नामवर उर्दू अदीब आहे जंहिंजो नालो ॿुधी के सिंधी अदीब बेहोश थी वेंदा आहिनि। मथनि संदसि अधो गाबरी इल्म जी अहिड़ी का दहशत तारी आहे जा फ़क़ति सूरह इसराफ़ील ॿुधण सां ख़तमु थींदी। मूंसां वाक़फ़ियत हुअसि, सो हिकु साल मुंहिंजा कन खाई वियो त कीअं बि करे मूंखे चीन घुमणु मोकिलियो। मूंखे घणो ई सम्झायो त हीउ वफ़द 2 मुल्कनि जे विच में हिकु सरकारी मुआदे मूजिबि वञे थो। वफ़द अॻे ई ठही वियो आहे, मथां वफ़ाक़ी हुकूमत वटां मंज़ूर थी आयो आहे। चीनी सफ़ारत खाने पिणु वफ़द जा नाला पंहिंजी सरकार खे मोकिले छॾिया आहिनि। ॿिए साल वफ़द में अव्हां जो नालो शामिलु कंदुसि, पर मथसि को बि असरु कोन थियो।
भट फ़क़ीर वांगुरु सुबुह शाम मुंहिंजे दर ते बीठो। जॾहिं ॾाढो कक थियुसि त लाचार चीनी कल्चर काउंसलर वटि लंघी वियुसि। मिस्टर यंगन सुठो दोस्त हो ऐं मुड़ुसु माण्हू हो। चयईं त हाज़ुर, तुंहिंजो हुकुम अखियुनि ते लेटर मोकिल, मां सॼो बंदोबस्तु करियां थो। नामवर उर्दू अदीब इजो ईअं चीन घुमी आयो। जॾहिं वापसि मोटी आयो त पोइ मूंखे को थोरो घणो मस सुञाणंदो हो। ॿिए दफ़े अदबी वफ़द चीन वञण वारो हो त तनवीर इस्लामाबाद में हो। मूं वटि ऑफिस में वेठो हो। मूंखे चयईं त छॾ उन ई फाइल खे, उथ त कंहिं दोस्त सां मिली अचूं। मूं चयो त बसि 5 मिंट तरस, हीअ फाइल हींअर ई कढणो अथमि। अदीबनि जो वफ़द चीन वञी रहियो आहे, उन बारे में सलाह सबाब बि ॾे। मूं हिन ॿोलीअ मां हीअ अदीब शाइर चूंडियो आहे। सिंधी अदीबनि शाइरनि मां तुंहिंजो नालो लिखां। चयईं त तूं हलंदे? मूं चयो त तनवीर, मां 2 दफ़ा चीन घुमी आयो आहियां। हिकु दफ़ो पाकिस्तान सरकार पाण चूंडियो हो, ॿियो दफ़ो साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खे वफ़द जी अॻुवाणी करणी हुई, पर क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर सरकार ते बेएतमादीअ जी रिथ आणे रही हुई, सो वज़ीर आज़म खेसि मोकल कान ॾिनी। साईं वरी मूं ते बार रखियो त तूं मुंहिंजे पारां वञी वफ़द खे चीन घुमाए अच। हिन सूरत में हाणे मुंहिंजो टियों भेरो बि वञणु ठहे नथो। चीन ॾिसण वटि आहे, तूं वञी ॾिसी अच। चयईं त न, शर्त आहे त तूं बि हलंदे, न त मां अकेलो वञी छा कंदुसि। मूंखे घणेई सम्झायो त मन हाओ करे, पर संदसि न खे नव कोट हुआ। हाणे भायां थो त हिकु तरह सां हू सही हो। माण्हू संगत साथ सां गॾु जेको सैर सफ़र करे थो, तंहिंमें ॾाढो लुत्फ़ अचे थो। नवां नवां हंध माग ऐं शहर ॾिसण में हूअं बि फ़रहत ईंदी आहे। नवां नवां मुल्क ॾिसण में वॾी ख़ुशनसीबी आहे। नवां मुल्क ॾिसण त वॾी ख़ुशनसीबी आहे, पर इंसान जे दिलि खे जेका हक़ीक़ी ख़ुशी ऐं राहत अचे थी, सा ॿिए इंसान जे साथ संगत ऐं कुर्ब मां। तनवीर खे उन जी हक़ीक़त जो पूरो पूरो अहसासु हो। उहा बि ख़बर हुअसि त ॾाहनि ईअं छो चयो आहे त हमा यारां बेहिश्त। 1 यूनिट वारो दौरु। 1 यूनिट जे ख़िलाफ़ु मुहिम हलाइणु मज़ाक़ कान हुई, पर उन मुहिम में तोड़े उन खां कुझु साल पहिरीं सिंधी ॿोलीअ जे बहालीअ वारी तहरीक में तनवीर जो रोल सही माना में सोनहरी अखरनि में लिखण लाइक़ु आहे। जोया साहब त ख़ैर असांजो मीरे कारवान हो, पर शेख अयाज़, तनवीर, रशीद भट्टी ऐं मुंहिंजूं दिलियूं गॾु धड़कंदियूं हुयूं। हूअं ॿियूं बि केतिरियूं ई मुतबर शख़्सियतूं ऐं मोतबर साथी हुआ, जन उन जी जिदोजहद में भरपूर हिसो वरितो। उन्हनि में सरे फ़हरिस्त पीर साईं असामुद्दीन शाह राशिदी ऐं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जा नाला आहिनि। उनखां पोइ अब्दुल करीम गदाई, ऐनकाफ शेख, इब्न हयात पंवर, मक़बूल भट्टी, मौलाना अब्दुल वाहिद सिंधी, मोहम्मद उस्मान डीपलाई, ग़ुलाम मोहम्मद गिरामी, शेख अली मोहम्मद, अब्दुल्ला चन्ना, बेगम चन्ना, हफ़ीज़ कुरैशी, रसूल बख्श पलीजे, ज़रीना बलोच, हमीद सिंधी, नासिर मोराई, ख्वाजा सलीम, अशफाक काज़ी, जमाल रिंद, न्याज़ हुमायूनी, इमदाद हुसैनी, शमशीर हैदरी, नफ़ीस अहमद, नाशाद, फ़ताह मलिक, सरवेज सिजावली, इब्राहिम मुंशीअ, पत्थर सिंधीअ, बुर्दे सिंधीअ, ताज सहराई, नूरुद्दीन सरकीअ, ताज बलोच, नईम दरिशाणीअ ऐं परवाने भट्टीअ जा नाला हिन वक़्तु यादि अचनि था। सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि में मोहम्मद उमर मेमुण, डॉक्टर अलाना, मोहम्मद हसन भुट्टो ऐं शागिर्द अॻुवाणनि में यूसुफ लिगारी, मोहम्मद यूसुफ टालपुर, मुजीब पीरज़ादे, मसूद नूरानी, जाम साकीअ, लाला कादिर, कामिल राजपुर, एजाज़ कुरैशी ऐं इक़बाल तरीन जा नाला सोनहरी अखरनि में लिखण जे लाइक़ु आहिनि। दरअसल अदीबनि, शाइरनि, शागिर्दनि ऐं कारकुननि जा नाला एतिरा त घणा आहिनि जो तफ़सील सां लिखबा त उन्हनि जो ख़ुदि किताबु ठही वेंदो। सियासी अॻुवाणनि ऐं कारकुननि जा नाला मां हिते ॼाणी बुझी कोन थो खणां, जो उहा अलॻि दुनिया आहे। 1 यूनिट जो दौरु गुज़री वियो। सिंधी अदीबनि, दानिश्वरनि, तालीमदाननि ऐं शागिर्दनि खे ॿिन्ही महाज़नि ते कामयाबी थी। सिंध जी जदीद तारीख़ जो उहो हिकु अजब दास्तान आहे। ताज़ो तनवीर मूं वटि महिमान हो। उन दौर जूं ॻाल्हियूं निकितियूं त चयाईं त तूं इहो सॼो दास्तान लिख, पर हिन हुन कम करे मूंखां लिखियो कोन थियो। हिकु त उहो सबबु हो, ॿियो सबबु उहो बि हो त तनवीर वांगुरु मूं बि ईअं महसूसु कयो त सिंध जी तारीख़ उबतो पासो वराए चुकी आहे। घणा ई बग पखी नकुली पर पाए हंज बणिजी विया आहिनि, सो वक़्त जो इंतज़ारु कजे, भिटाईअ जे बेसबबु
त कोन चयो हूंदो, भिटाईअ बि बेसबब त कोन चयो हूंदो। अछो पाणी लुड़ थियो, कालो रियो कंगन, ईंदे लॼ मरन तंहिं सर मथे हंजड़ा।